स्टैंडिंग ओवेशन असां हिकु भेरो वरी ॾींदासीं। महेश चंदर साहब के ज़ोरदार ताड़ियुनि सां उन्हनि जो स्वागत कंदासीं। दिल तुंहिंजी मुंहिंजी हिकु ॾाढी असां ॿिन्ही में सिक तुंहिंजे शहर में आयोसि क़िस्मत सां रुठा ई रहनि पर हुजनि हयात। हिन जे पिता साहब जा अहिड़ियूं रचनाऊं जेके सिंधियत जे कलामनि खे अमल करे विया। महेश चंदर साहब, ज़ोरदार ताड़ियूं महेश चंदर साहब। सच्ची मोहब्बत जो है करो चंद्र कदे माथो थिया असां रुठल ॻाल्हायूं सिंधी रुसंदा आहिनि जेके रुसंदा त उनखे पिता साहिब चई वेंदा अॾे रुठाई न खणे पल सिंधियुनि जा सिरमौर मास्टर चंदर साहब ऐं उन्हनि जो परिवार हिते मौजूदु आहे। आरती जी मौजूदु आहिनि, मास्टर चंदर साहब जूं धीअरूं हिते मौजूदु आहिनि, महेश चंदर साहब जो सुपुत्र हिते मौजूदु आहे। कल्ह उन्हनि जे पोटे खां असां गीत ॿुधोसीं, उहो बि हिते मौजूदु आहे। त सॼो परिवार संगीत खे पंहिंजो जीवन ॾेई रहियो आहे। हाणे हिते आरती जी सां मां रिक्वेस्ट कंदमि कि ॿ सिटूं ॻाइनि। शुक्रगुज़ार आहियां हिन मंच ते अहिड़नि संतनि जे अॻियां मां बीठी आहियां, मूंखे मौक़ो मिलियो आहे, मां नाचीज़ आहियां ऐं शुक्रगुज़ार न पंहिंजे साईं परवरदिगार जी, पंहिंजे दादा मास्टर चंदर साहिब जी, पंहिंजे नाना परसराम ज़िया साहिब जी, जिन जे घर में मूं जनमु वरितो आहे ऐं अहिड़ा उस्ताद मूंखे चाचा मिलिया आहिनि महेश चंदर जी ऐं मुंहिंजा पिता गोपचंद्र जी। त साईं चए थो त उन मास्टर चंदर अहिड़ा ॿ नायाब मोती पैदा कया आहिनि जिन सिंधी संगत जी केॾी न शेवा कई आहे। उन्हनि मां मां तमामु ख़ुशकिस्मत आहियां जो मूंखे हिननि में कुझु विद्या ॾिनी आहे नंढे हूंदे। त मां हिकिड़ो जेको शेर चवंदसि, पीटर जी, मिस्टर मुरली अगनानी जी, मिस्टर गुरमुख जी मुंहिंजी भेण चवनि था त मिटीअ में किरल फूल, मिटीअ में किरल गुल सजाईंदो कोई कोई, मिटीअ में किरल गुल सजाईंदो आहे कोई कोई, मोहब्बत त सभु कंदा आहिनि पर निभाईंदो आहे कोई कोई। तो मुरली जी, थैंक यू सो वेरी मच। दादा मुरली जी, पीटर जी, दादा गुरमुख जी, तव्हां असांखे प्रॉमिस कयो हो ऐं तव्हां मूंखे घुरायो आहे। थैंक यू सो वेरी मच। सो आई एप्रिशिएट इट ऑन बिहाफ ऑफ माई डैडी गोपचंद्र जी। तव्हां ही मूंखे उन्हनि खे सन्मान ॾियो था। थैंक यू सो मच, महिरबानी तव्हांजी, शुक्रगुज़ार। मां रिक्वेस्ट करणु चाहींदसि महेश जी तव्हां हिते बीहो न ॿ मिंट। आरती जी जो सम्मान ट्रॉफी ॾेई करे कंदा शंकर लालवानी जी, साईं साधराम जी ऐं ॿिए बालिकाणी।
अदनानी। हिकु ॻाल्हि त मञणी पवंदी ही जेको हिते कलाकारनि जी महफ़िल तव्हां इहो वेड़ तव्हां ॾिसो पिया था, इहो ऐतिहासिक आहे। ही असांजा भाउ दीपक केसवानी जेके हेठि बीठा आहिनि, हिननि हिकु ॻाल्हि चई कल्ह की, ऐं हिननि इंस्टाग्राम ते पोस्ट बि कई इहा ॻाल्हि दीपक केसवानी साहब की इंटरनेशनल सम्मेलन जी ख़ासि ॻाल्हि छा आहे? ख़ासि ॻाल्हि इहा आहे कि पहिरियों भेरो ईअं थी रहियो आहे कि सिंधी संगीत जे इतिहास में एतिरी संख्या में कलाकार, एतिरा कलाकार डेली 8 खां 10 कलाकार पिया परफॉर्म कनि, उहे गॾु हूंदा, त इहा सुहिणी ॻाल्हि आहे। हिन सम्मेलन जी, हिन मेड़ जी, हिन मेले जी मां सभिनी महिमाननि सां अर्ज़ु कंदसि कि पंहिंजो स्थान ग्रहण कंदा, छो त असांजे सांसद महोदय आदरणीय शंकर लालवानी साहब जी ट्रेन जो वक़्तु बि थी रहियो आहे, त हाणे वक़्तु अची वियो आहे छेॼ जो। मां सिमरन खे ऐं मोहित खे इनवाइट कंदसि कि उहे अचनि, ऐं हाणे वक़्तु आहे छेॼ जो, छो त उन्हनि खे वक़्त ते निकिरणो आहे। असांजो 10 बजे जो टाइम हो छेॼ जो, पर हींअर घनश्याम कुकरेजा जी नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज HRD मिनिस्ट्री जा एक्स वाइस चेयरपर्सन घनश्याम कुकरेजा जी असां सां गॾु आहिनि, नागपुर जा वरिष्ठ समाज सेवी। उन्हनि खे सम्मानित करण लाइ मां रिक्वेस्ट कंदमि साईं साधराम साहब जिन सां। साईं असांजे शंकर लालवानी साहब जो पसंदीदा हिकु शेर ॿुधाईंदुसि तव्हांखे। उन में कहिड़ो शेर आहे त उते संत कंवरराम साईं जी आऊं सिंधी ख़बर आहे, त उते घणेई हूंदा आहिनि त मास्टर चंद्र खे मारे ॾिनो साईं, घणेई दफ़ा हुननि जा अख़बार वारा आया पिता सां गॾु कराचे में, चयोसीं सभु तव्हां मास्टर चंद्र खे मारे छॾियो, कॾहिं साम्हूं ॾिठो पोइ तव्हां मास्टर चंद्र मारे छॾियो, खड़ो कदम साईं उते शेर तमां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया जो ॾिठलु आहियां, न दुनिया ई निकल आहे, न दुनिया खां निकल आहियां, चमन थारो चंद्र घुसिजी बराबर मां पुठलु आहियां, मुअल आहियां मोहबत में अॻी मां पुठलु आहियां, अरे मोए जे केरु मारी तो मां जीअरनि खां टुटलु आहियां, अड़े जीअण वारा पिया मरंदा मरण खां मां छुटलु। असां मरण खां छुटंदा आहियूं, असां किथां सां कंदासीं जीअरे वेंदा आहियूं।